अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। छा हलीम आदिल शेख खे मूं चयो हो त मलीर में जदीद हथियार खणी वञे? हिकु माण्हू हथियार खणी वञे ऐं फायरिंग कराए त छा कानून ख़ामोश वेहंदो? वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जे इल्ज़ामनि ते जवाबु। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हलीम आदिल शेख ख़िलाफ़ पुलिस कानून मूजिबि कार्रवाई करे रही आहे। मूं पुलिस खे गिरफ़्तारियुनि जो को बि हुकुम नाहे ॾिनो। ईअं नाहे त पीपी या पीटीआई जो माण्हू कानून खां मथां हुजे। असेंबली मेंबरनि में अहिड़ा कम कंदा त संदनि ख़िलाफ़ एक्शन थींदो। मलीर में नंढी चूंड दौरान गिरफ्तार थियल अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। अदालत हलीम आदिल शेख के 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हलीम आदिल शेख ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। मलीर जे मेमण ॻोठ थाणे ते सरकार जी फरियाद ते दाख़िल एफआईआर में 40 खां 50 अणॼातल जवाबदार नामज़द। केस में दहशतगर्दी, सरकारी कम ऐं मुदाख़लत ऐं हवाई फायरिंग जा कलम शामिल। इलेक्शन कमीशन सिंध असेंबली जी तक PS 88 मलीर जी नंढी चूंड दौरान पेश आयल वाक़े जो नोटिस वठी छॾियो। इलेक्शन कमीशन चयो आहे त नंढी चूंड में चूंड ज़ाब्ते ते अमल दरामद खे यकीन बणायो वेंदो। चूंड अमल में खलल विझण ऐं इलेक्शन कमीशन जे कम में मुदाख़लत कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। नंढी चूंडुनि में कामयाब पीपी उम्मीदवारनि खे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जूं वाधायूं। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदा ऐं पार्टी उहिदेदार पाण खे अवाम जी ख़िदमत लाइ वक़ुफ़ कनि। पीपी जो वॾो वज़ीर ऐं उहिदेदार अवाम जा ख़ादिम आहिनि। पीपी जी असल ताक़त अवाम आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त मलीर में नंढी चूंड दौरान अवाम पीपी ते एतमाद कयो। साबित थी वियो त पीपल्स पार्टी जा वोट वधिया आहिनि। हलीम आदिल शेख हथियारबंद साण करे पोलिंग स्टेशन में वियो। पोलिंग दौरान हथियारनि जी नुमाइश करे कानून खे टोड़ियो वियो। इलेक्शन कमीशन हलीम आदिल खे तकमा कढण जो हुकुम ॾिनो। केर बि कानून खां मथां न आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पीपल्स पार्टी मलीर ऐं सांगड़ जी नंढी चूंडुनि में वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी आहे। गुझी राय शुमारी थी त पीटीआई जा मेंबर फिरी वेंदा। हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी बाबति स्पीकर खे आगाह करे सघिजे थो। वज़ीर आज़म समेत वज़ीरनि खे कानून जी का बि ख़बर नाहे। हलीम आदिल शेख वाक़िए ते पीटीआई जा कुझु अॻवान ख़ुशि थिया आहिनि। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि खे हाणे खां ई तकरारी बणाए छॾियो। चूंडुनि लाइ अदलिया सूदो ॿियनि खां सहारो वरितो पियो वञे। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ गिलानी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। शाहिद काकान अब्बासी जो चवणु आहे त हॉर्स ट्रेडिंग वारे वीडियो में पैसा ॾींदड़ ऐं पैसा वठंदड़ पीटीआई जा ई माण्हू आहिनि। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि खे वधीक शफ़ाफ़ बणाइण जे हवाले सां उम्मीदवारनि, वोटर्स ऐं इलेक्शन एजेंट्स लाइ ज़ाब्ता ऐं इख़लाक़ जो मसइलो जोड़े वरितो। इलेक्शन कमीशन मुशावरत लाइ 22 फरवरी ते सियासी जमायतुनि खे तलब करे वरितो। सेनेट चूंडुनि लाइ 170 उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि जी छंड-छाण जो सिलसिलो जारी। उम्मीदवारनि खे नामज़दगी फॉर्म जी छंड-छाण लाइ तजवीज़ ऐं ताईद कंदड़ समूरनि लाॻापियल रिटर्निंग ऑफिसरनि पहुचण जी हिदायत। इलेक्शन कमीशन रिटर्निंग ऑफिसरनि पारां नामज़दगी फॉर्म मंज़ूर या रद्द करण ख़िलाफ़ अपीलूं ॿुधण लाइ ट्रिब्यूनल क़ाइमु करे छॾिया। हुकूमत 10 अरब बूटा लगाइण जो हदफ़ मुक़रर कयो आहे। पाकिस्तान मौसमी तब्दीली सबबि मुतासिर थींदड़ ॾहों मुल्क आहे। वणकारी मुहिम ईंदड़ नस्लनि लाइ तमामु ज़रूरी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में बहार जी वणकारी मुहिम जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब।
बदीन जी मक़ामी अदालत कूड़ी डिग्री वारे केस में अॻूणी सेनेटर यास्मीन शाह खे 2 साल क़ैद ऐं 5000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन ISPR मूजिब ऑपरेशन दौरान अलीम खान खुशहाली ग्रुप जा 3 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्द टारगेट किलिंग, हथाखोरी ऐं फोर्सेस ते हमलन में मुलविस हुआ। सिंध जे बेटनि बाबति सदारती आर्डिनेंस ख़त्म थी चुको आहे। कंहिं बि परॾेही कंपनी सां मुआहिदो नाहे कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हाईकोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत जे जवाब खां पोइ बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्तूं मोकिलाए छॾियूं। तिमिर जे बेलनि जी वाढी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सिंध हुकूमत खे 31 मार्च ते जवाब तलब। सिंध हाईकोर्ट गुम कयल शहरनि खे बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। ईंदड़ ॿुधरी ते DIG CTG तलब। अदालत वफ़ाक़ी हुकूमत खां गुम थियल माण्हुनि जे मामले ते ताज़ी रिपोर्ट घुरी वरिती। मुल्क जी हिरासती मर्कज़ में कैद शहरनि जी लिस्ट पिणु तलब कई वई। एडिशनल IG बयानी ने चयो आहे त गुम थियल माण्हुनि जो पतो लॻायूं पिया। दादू में वहशी जवाबदार पारां मासूम ॿारड़ीअ सां जिनसी ॾाढाई जो इंकिशाफ। नींगिरी अस्पताल मुंतकिल, पुलिस जवाबदार अयाज़ पंवर खे गिरफ़्तार करे वरितो। क्वेटिया भरिसां ख़ाल रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप मोहम्मद अशरफ नाले थी। नसीराबाद भरिसां पुराणे संगावती तकरार तां क़तल थियल औरत खेरुन साहब बिरोही जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंडस हाईवे ते धरणो। बिरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार तां 8 ॼणा मारिजी चुका आहिनि।